चुटी में स्वीप पारां मुमताज़ गोरड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अलमदीना चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते अॻवाननि आशिक़ बुघियो, कारी वज़ीर, दीदार शाम, शबीर ऐं ॿियनि चयो त कोटली पुलिस शहीद मुमताज़ गोरड़ जा कातिल गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त पुलिस मुख्य जवाबदार बहादुर गोरड़ खे आज़ादु करे छॾियो आहे। पुलिस शहीद मुमताज़ गोरड़ जो खून लोड़ण जी कोशिश करे रही आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त एसओ कोटली खे हटाए शहीद मुमताज़ गोरड़ जा कातिल गिरफ़्तार करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। कलोई वेझो वंगो पतण ते भठे ते मज़दूरी कंदड़ पुरोहित भमरो कोली जे 3 महीननि जी ॿारड़ी हुमेरा जा पुरासरा नमूने हथ ऐं पेर सुकण लॻा। माइटनि पारां नंढड़ी खे पोलियो जो शक ज़ाहिर कयो आहे। इन मौक़े ते पुरोहित भमरो ॻाल्हाईंदे चयो त हू मिसकिन पुरोहित आहे, भठे ते 300 रुपया ॾहाड़ी ते कमाईंदो आहे, जंहिं करे वटि न्याणी जो इलाज कराइण जेतिरी सघ नाहे। हुन डीसी ऐं डीएचओ थरपारकर खां मुतालबो कयो त नोटिस वठी न्याणी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। चंबड़ में गुलाब लॻारी लॻे तारीख़ी बाग अगमकोट में दरगाह शाह अब्दुल मजीद ते माहवार चंड जी चोॾहीं राति ॾियारे जे मौक़े ते सूफ़ियाणी राग जी शानदार महफ़िल रचाई वई। मशहूर सूफ़ी रागी मांझी फ़कीर सुफ़ियान कलाम ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। हिन मौक़े ते दरगाह जे हिंदू तोड़े मुस्लमान अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन वॾे तइदाद में शिरकत कई। दरगाह जे संभालींदड़ सेठ कोडूमल लोहाणी ऐं सेठ राजकुमार लोहाणा पारां आयल सभिनी ज़ाइरीन में लंगर पिणु तक़सीम कयो वियो ऐं जंहिं बाद सूफ़ियाणी राग जी महफ़िल थी, जंहिंमें जग मशहूर सूफ़ी रागी मांझी फ़कीर सुफ़ियाना राग पेश करे महफ़िल खे मचाए छॾियो। हिन मौक़े ते चेयरमैन माणक लॻारी, महबूब खान सरीवाल, चेयरमैन टाउन कमेटी चिंबड़ जिबरान अमीन लॻारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk